नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे जरवार मां ख़बर ॾींदा हलूं त जरवार वेझो ॻोठ कलंदर बख्श बोज़दार जो रवासी पोरियत एजाज बोज़दार पुट रईस बोज़दार भाईटियो तारिक बोज़दार प्रेस क्लब पहुची मीर मोड़ जी चौंकी इंचार्ज ज़मीर लाखो पुलिस एहलकार ज़ाहिद पिताफी खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे संदसि चवणो हो त चौंकी इंचार्ज बिना जवाज़ कंहिंजे चर्च ते हरासमंट करे रहियो ऐं हरूभरू छापो हणी कान का शइ खणी थो वञे जेको इंतहाई ग़लत कमु आहे। हिननि वधीक चयो त असीं शरीफ़ माण्हू आहियूं, कंहिं ॾोह में मुलविस न आहियूं, भली ज़िले जे थाणनि में रिकॉर्ड चेक करायो वञे। मां किराए ते मोटरसाइकिल हलाए पंहिंजो पेट गुज़र कंदो आहियां। आख़िर में मुतासिर DIG सखर SSP घोटकी खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे ऐं चिता ॾींदे चयो आहे त इंसाफ़ न मिलण जी सूरत में ॿारड़नि बच्चन समेत SSP घोटकी आॾो धरणो हयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।